गुज़रियल ॿिनि लेक्चरनि में असीं बेसिक अलजेब्रा जे बारे में डिस्कस कयो हुयोसीं। पहिरियों लेक्चर हुयो इंट्रोडक्शन टू अलजेब्रा, फर्स्ट लेक्चर, जंहिंमें असीं अलजेब्रा वेरिएबल, कांस्टेंट, पॉलिनोमल ऐं ॿियनि काफ़ी कॉन्सेप्ट्स जे बारे में डिस्कस कयोसीं। ऐं ॿिए लेक्चर में असीं इक्वेशन, सिंपल इक्वेशन जे बारे में डिस्कस कयोसीं त एक्स जो वैल्यू फाइंड कीअं कजे। हिन लेक्चर में असीं 10वीं क्लास जी एक्सरसाइज़ 4.1 खे सॉल्व कंदासीं, जंहिंमें बेसिक अलजेब्रा जा कॉन्सेप्ट आहिनि। क्वेश्चन नंबर 1, पहिरियों क्वेश्चन, सेपरेट पॉलिनोमल्स, रेशनल, इरेशनल एक्सप्रेशंस इन द फॉलोइंग। हिननि एक्सप्रेशन मां असांखे पॉलिनोमल, रेशनल एक्सप्रेशन, इरेशनल एक्सप्रेशन खे सेपरेट करणो आहे। उहे कहिड़ियूं उहो ॿुधाइणो आहे हितां। क्वेश्चन नंबर 1 जो 1, 3x - 1/x। पॉलिनोमल छा खे चइबो आहे असां डिस्कस करे चुका आहियूं पहिरें लेक्चर में। त पॉलिनोमल उहा एक्सप्रेशन हूंदी आहे, अलजेब्रिक एक्सप्रेशन, जंहिंमें वेरिएबल जो पावर पॉज़िटिव हूंदो आहे, या 0 हूंदो आहे या पॉज़िटिव हूंदो आहे, नेगेटिव न हूंदो आहे। त हिन में असांखे वेरिएबल जो पावर पॉज़िटिव कान्हे को, वेरिएबल जो पावर हिकु आहे, तंहिंजे करे पॉलिनोमल आहे। ऐं हिन में एक्स जो पावर यानी एक्स या वेरिएबल जो पावर कान्हे को, माना 0 पावर आहे, तंहिंजे करे ही बि पॉलिनोमल आहे। ही 4/x, हिते एक्स डिवाइड में आहे, डिवाइड में पावर नेगेटिव हूंदो आहे, पावर 1 आहे पर नेगेटिव में आहे, तंहिंजे करे हीअ जेका एक्सप्रेशन आहे उहा पॉलिनोमल न आहे। ऐं रेशनल या इरेशनल मां ॾिसणो आहे। रेशनल जॾहिं बि -1 हुजे त उहो रेशनल नंबर आहे, -1 रेशनल नंबर आहे, तंहिंजे करे हीअ बि रेशनल थी वेंदो। हीअ एक्सप्रेशन जेका आहे उहा रेशनल एक्सप्रेशन आहे। तव्हां रेशनल ऐं इरेशनल जे सम्झणु जेकॾहिं चाहियो था त मुंहिंजो लेक्चर आहे रेशनल ऐं इरेशनल रियल नंबर्स जे बारे में। रेशनल, इरेशनल ऐं रियल नंबर जे बारे में उन लेक्चर खे पढ़ंदव, ॾिसंदव त तव्हां ही सम्झी वेंदव। हीअ एक्सप्रेशन जेका आहे उहा आहे रेशनल, ऐं हिते 0 पावर 0 आहे, 0 त पॉलिनोमल आहे, यानी पावर ई 0 एक्स जे मथां हूंदो, ही 0 कोफिशिएंट आहे सम्झो, या कांस्टेंट वैल्यू आहे। फोर्थ सेम, फिफ्थ x² + y² - 3, ही सही सिधी पॉलिनोमल आहे। ऐं क्वेश्चन नंबर 6, 1/y - y, हिन में पावर नेगेटिव आहे y जो, ऐं हिकु ॿियो पावर पॉज़िटिव आहे, तंहिंजे करे ही पॉलिनोमल न आहे, हिन में नेगेटिव पावर अची वियो। ही आहे एक्सप्रेशन, पर रेशनल आहे, यानी सॼो पावर आहे। रेशनल आहे, रेशनल में पावर या सॼो हूंदो आहे या डॉट में हूंदो आहे, पर रिपीटिंग हूंदो आहे। ऐं जेकॾहिं पावर स्क्वायर रूट में या अनसोलेबल हुजे त उहो इरेशनल हूंदो आहे। या जेका एक्सप्रेशन हुजे उहा सॼी स्क्वायर रूट मां अनसोलेबल हुजे त उनखे बि रेशनल चइबो आहे। हिते ही बि पॉलिनोमल न आहे, छो त एक्स डिवाइड में नेगेटिव पावर आहे, तंहिंजे करे ही थींदो रेशनल एक्सप्रेशन। ऐं ही त 1 जो स्क्वायर रूट में 1 थींदो आहे, तंहिंजे करे ही पॉलिनोमल आहे। ही पॉलिनोमल न आहे, छो त पावर जेको आहे उहो सॼो न आहे, 3 आहे, माना इंडेक्स 3 आहे, तंहिंजे करे इहो 1/3 थींदो, ऐं स्क्वायर रूट में आहे, ऐं अनसोलेबल आहे, ही पावर थी वेंदो 3/2, 2/3, छो त ही स्क्वायर आहे, ही 1/3 पावर आहे, हेॾे अची वेंदो त 2/3 में थींदो। पावर 2/3 आहे, यानी जंहिंजो पूरो असीं स्क्वायर रूट फाइंड कान था करे सघूं, हिनखे सॉल्व असीं नथा करे सघूं, छो त हिते क्यूब रूट आहे, हेॾां स्क्वायर अथसि, तंहिंजे करे हीअ एक्सप्रेशन जेका आहे उहा इरेशनल आहे। क्वेश्चन नंबर 2, सेपरेट पॉलिनोमल्स एंड नॉन पॉलिनोमल्स। पॉलिनोमल्स खे ऐं नॉन पॉलिनोमल्स खे सेपरेट कयो, ऐं वेरिएबल्स बि लिखो त केतिरा वेरिएबल आहिनि, नंबर ऑफ वेरिएबल्स। हीअ एक्सप्रेशन नॉन पॉलिनोमल आहे, NP नॉन पॉलिनोमल, हिन में वेरिएबल हिकु ई आहे, सिर्फ़ु x। ऐं हीअ एक्सप्रेशन पॉलिनोमल आहे, पर हिन में 2 वेरिएबल आहिनि, हिकु x आहे, ॿियो y आहे, पॉलिनोमल, ऐं हिन में 2 वेरिएबल्स आहिनि, 2 वेरिएबल्स।
ही एक्सप्रेशन ही भी पॉलिनॉमियल आहे, हिन में वेरिएबल एक्स वाई ऐं टी टे वेरिएबल्स पॉलिनॉमियल ऐं 3 वेरिएबल्स। ही एक्सप्रेशन नॉन पॉलिनॉमियल आहे, हिन में वेरिएबल हिकु आहे। ही एक्सप्रेशन पॉलिनॉमियल आहे, ही नॉन पॉलिनॉमियल छो आहे? जो नेगेटिव पावर आहे। नेगेटिव पावर जॾहिं बि हूंदो या पावर हाफ हूंदो त उहे नॉन पॉलिनॉमियल हूंदियूं आहिनि। हीअ पॉलिनॉमियल आहे, हिन में पावर सभु पॉजिटिव आहिनि, नेगेटिव पावर को बि कान्हे को। ही भी पॉजिटिव आहे 4, ही भी पॉजिटिव पावर आहे, तंहिंजे करे हीअ पॉलिनॉमियल आहे, हिन में वेरिएबल हिकु आहे। ही नॉन पॉलिनॉमियल आहे छाकाणि त एक्स डिवाइड में माना नेगेटिव पावर आहे। नॉन पॉलिनॉमियल वेरिएबल हिकु आहे एक्स। ही पॉलिनॉमियल आहे, हिन में वेरिएबल हिकु आहे एक्स फ़क़ति। ही भी पॉलिनॉमियल आहे एक्स वाई ज़ेड, पावर सभु पॉजिटिव आहिनि, वेरिएबल जे मथां पावर पॉजिटिव आहिनि, तंहिंजे करे पॉलिनॉमियल आहे। वेरिएबल घणा आहिनि? 1 2 3 एक्स वाई ज़ेड 3 वेरिएबल्स आहिनि। ही भी पॉलिनॉमियल आहे एक्स स्क्वायर प्लस 2x प्लस 1, हिन में वेरिएबल हिकु आहे। क्वेश्चन नंबर 3, फाइंड टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल। पॉलिनॉमियल कहिड़ी टाइप्स आहिनि टर्म्स जे हिसाब सां। गुज़िरियल लेक्चर में असीं सिखी आहियूं जंहिंखे हिकु टर्म हुजे उहो आहे मोनोमल, जंहिंखे 2 टर्म हुजनि उहा बाइनोमल आहे, जंहिंमें 3 टर्म्स हुजनि उहा ट्राइनोमल आहे। हिन में बि असांखे पॉलिनॉमियल्स आहिनि सभई, ॾिसणो आहे त केतिरा आहिनि ऐं कहिड़ी पॉलिनॉमियल आहे। ही पॉलिनॉमियल आहे, घणा टर्म्स अथसि? हिकिड़ो टर्म ही, ॿियो टर्म ही, 2 टर्म्स अथसि, साइन सां धार थियल आहिनि, 2 टर्म्स आहिनि, तंहिंजे करे हीअ बाइनोमल आहे, बी सां बाइनोमल। ऐं हिन में टर्म्स घणा आहिनि? हिकु टर्म ही आहे, पर ही ॿई हिकु जहिड़ा आहिनि, नंबर आहिनि, एड कंदासीं त हिकु थी वेंदो आंसर, तंहिंजे करे हिन में कुल 2 टर्म्स थी वेंदा। ही ॿई हिकु जहिड़ा टर्म्स आहिनि, लाइक टर्म्स आहिनि, तंहिंजे करे ॿई एड थी वेंदा, यानी हिकु नंबर थी वेंदो। त हीअ बि बाइनोमल आहे। ऐं हिन में घणा टर्म्स आहिनि? 1 2 3 टर्म्स आहिनि, 1 2 3 टर्म्स, तंहिंजे करे हीअ ट्राइनोमल आहे। ट्राइनोमल ओके, बाइनोमल ही हिन में बि 3 टर्म्स आहिनि, तंहिंजे करे हीअ ट्राइनोमल आहे। हिन में 2 टर्म्स आहिनि, बाइनोमल। हिकु टर्म आहे, तंहिंजे करे मोनोमल। हिन में हिकु ई टर्म आहे, तंहिंजे करे 8 में घणा टर्म्स आहिनि? हिन खे सोल्व कंदासीं त बी स्क्वायर में कैंसिल थी वेंदो, यानी हिन जो आंसर थींदो a स्क्वायर माइनस 2ab प्लस बी स्क्वायर, ही माइनस बी स्क्वायर में कैंसिल, त टर्म्स घणा थी विया? a स्क्वायर माइनस 2ab। टर्म्स हिकु ॿ टर्म्स आहिनि कुल हिन में, तंहिंजे करे हीअ बाइनोमल आहे। क्वेश्चन नंबर 4, फाइंड द डिग्री ऑफ द पॉलिनॉमियल्स। पॉलिनॉमियल्स जी डिग्री ॿुधायो। डिग्री माना हाईएस्ट पावर, जेको एक्सप्रेशन जो वॾे में वॾो पावर आहे उनखे डिग्री चइबो आहे। हिते वॾे में वॾो, सॼी एक्सप्रेशन जो वॾे में वॾो पावर कहिड़ो आहे? 2 आहे, तंहिंजे करे हीअ 2 डिग्री थी वई, 2। ऐं हिन जी डिग्री घणी थी वई? हे 3 पावर, हे 2 पावर, ही 5 पावर, 5 थी वेंदो। 4 ही आहे, 1 ही आहे, मल्टीप्लाई में तंहिंजे करे 5 थींदो। हिन जी डिग्री थींदी 5, हिन जी 2। ऐं हिन जी डिग्री घणी थी वेंदी? क्यूब आहे त क्यूब इहो न आहे, वेरिएबल जो पावर ॾिसबो, हाईएस्ट पावर ऑफ द वेरिएबल। ही थींदो 125, 5 जो क्यूब थींदो आहे 125। हिन जी डिग्री आहे 0 माना हिन खे एक्स खे को बि पावर कान्हे, हिते एक्स आहे ई कान, एक्स जो 0 पावर आहे। हिते पावर आहे, हे ॿई मल्टीप्लाई में, तंहिंजे करे 4 पावर आहे। हिते एक्स स्क्वायर इंटू वाई स्क्वायर इंटू ज़ेड स्क्वायर, 3 मल्टीप्लाई में 2 मल्टी 4 6 थी वेंदो। टोटल पावर माना 6 डिग्री आहे, 6 डिग्री आहे। 8 पावर न थींदा, पर मल्टीप्लाई हूंदा आहिनि त उहो काउंट कबा आहिनि, टिनिनि जो पावर मल्टीप्लाई में काउंट कबो आहे, माना 6 पावर आहे, 6 डिग्री थी वई। हिते थींदी 3 डिग्री, हे 1 पावर, ही 2 पावर, 3 डिग्री। हिते थी वेंदी 6 हीअ डिग्री आहे, 6 पावर ही आहे, ही 7 पावर आहे, माना 7 डिग्री, छो त मल्टीप्लाई में आहिनि ही ॿई। हिते पाए कांस्टेंट वैल्यू आहे, पाए जो वैल्यू आहे 3.14, यानी नंबर आहे, नंबर यानी हिन में वेरिएबल कान्हे, तंहिंजे करे 0 पावर 0 डिग्री आहे। ऐं हिन में ही 3 ऐं ही 3 ॿई कैंसिल थी वेंदा, क्यूब रूट आई ऐं ही क्यूब आहे, तंहिंजे करे
पावर इन में ई बचंदो a² - b, त तंहिंजे करे डिग्री घणी थी वेंदी 2 थी वेंदी।